बिरासनी मां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ रब रखियो सोलंकी वासी पेश इमाम ख़ालिद हुसैन सोलंकी कैंसर जे मर्ज़ में इलाज दौरान कराची जे अस्पताल में फौत थी वियो। उस्ताद ख़ालिद हुसैन सोलंकी गुज़िरियल 5 सालनि खां कैंसर जे मुज़ी मर्ज़ में मुब्तला हो। फौती उस्ताद जो सखर गंबट नवाबशाह ऐं कराची जे केतिरनि अस्पतालुनि में इलाज पिण करायो। इतला ते इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई। उन सिलसिले में फौती पेश इमाम जे माइट मोहम्मद अली सोलंकी ॿुधायो त उस्ताद ख़ालिद हुसैन जामा मस्जिद में गुज़िरियल 15 सालनि खां पेश इमाम हो ऐं मदरसे में ॿारनि खे दीन जी तालीम ॾींदो हो। गुज़िरियल 5 सालनि खां ही कैंसर जे मुज़ी मर्ज़ में मुब्तला थियो, जंहिं बाद हिन पंहिंजो अलाह ताला विकिणी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सखर गंबट नवाबशाह ऐं कराची जे कैंसर वारी मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज करायो हो। गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां हिन जी हालत ख़राब हुजण सबब कराची खणाए आया हुयासीं, जिते ही इलाज दौरान फौत थी वियो। जंहिं बाद संदसि जो मड़ अबाणे ॻोठ आंदो पियो वञे। ॿिए पासे अहिड़े इतला ते संदसि ॻोठ ऐं आसपास जे इलाइक़नि में सोग छाइजी वियो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।